मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। बाज़ माण्हू चवंदा आहिनि त खाॿी अखि फरकण सां को नुक़सानु थींदो, छा इहा ॻाल्हि सही आहे या न? साईं, कुझु बि न थींदो। अखि जेके खाॿी आहे न 100 मरतबा फड़के न, कुझु बि न थींदो। इहे शयूं ज़र न पहुचाईंदियूं आहिनि। ऐं इंसान जी हिकिड़ी कैटेगरी अंदरि कैफ़ियत आहे, रॻूं जेके तेज़ थी वेंदियूं आहिनि, इन करे ताईं अखि फरकंदी आहे। कंहिं माण्हू जी अगरि कंहिं ॾींहं में खाॿी अखि फरकी न, चई साईं अॼु मां मरी वियुमि बसि, को जो को नुक़सानु मूंखे पहुचंदो। साईं न, नुक़सानु अल्लाह जी ज़ात पहुचाईंदी आहे, फ़ाइदो बि अल्लाह जी ज़ात पहुचाईंदी आहे। अखि छा कंदी भला? अखि में कहिड़ी ताक़त आहे? कुझु बि न आहे। रॻुनि जो तेज़ थियण सां अखि फरकंदी आहे। इस इंसान जे जिस्म जे अंदरि गैस वधी वेंदी आहे, हवा अंदरि वधी वेंदी आहे, इन करे बि काफ़ी उज़वा जेको आहे न उहो फरकणु शुरू थींदा आहिनि। अखि बि फरकंदी आहे, पर जिस्म बि कॾहिं कॾहिं फरकंदो आहे। कॾहिं कॾहिं ॾिसो डोरो बि हलंदो आहे ईअं, त इन में कोई टेंशन न आहे, कोई नुक़सानु न पहुचंदो। इहा ॻाल्हि माण्हू ज़हन मां कढी छॾींदा, अखि फरकंदी पोइ नुक़सानु थींदो, कुझु बि न ईंदो आहे। बिस्मिल्लाह करे अल्लाह जो ज़िक्र कयो। साईं, हिकु मस्जिद जो इमाम मस्जिद मां का शइ खणी करे उन खे खपाए ऐं उहे पैसा पाण इस्तेमालु करे, छा उहो अमल आहे? सही आहे या न? न साईं, सही न आहे। मस्जिद जी जेकी बि शइ आहे, घड़ियाल खां वठी करे ऐं मस्जिद जी फरासी ताईं, जेकी शइ मस्जिद में पई आहे न, उहा मस्जिद ई रहंदी। उहा जेकॾहिं कोई बि अगरि शइ कम जी न आहे, खपाईंदो न, वरी पैसा मस्जिद में इस्तेमालु कया वेंदा। ॻाल्हि सम्झ में आई न साईं? हा, मस्जिद जो कोई बि पेशवा उहा शइ खपाइण जी कोशिशि न करे, खपाईंदो पैसा खाईंदो, गुनाहगार थींदो।